प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है तव्हां सब दोस्त खुश हूंदो। जीअं प्यारा दोस्तों अॼु मां तव्हांखे सिंधी ड्रामो सिंध जाई बाबति सभु खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल ते आहियो त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन आल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां वञी को बैलेंस कोन वेंदो। असांजी काफ़ी हौसला इहा अफ़ज़ाई थींदी तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। जीअं प्यारा दोस्तों जो सिंधी ड्रामो सिंध जाई जेको आहे त इहो ड्रामे जा प्रोमो बि सिंधी टीवी ते रिलीज़ कया विया ऐं जेको आहे त ड्रामे खे जेको आहे त कहिड़े ॾींहुं हलायो वेंदो आहे कीअं कीअं हिन बाबति तव्हांखे मां वीडियो में ॿुधाईंदुमि। जेको आहे त सिंध जाई में तमामु बहितरीनु नाले वारा अदाकार मिलंदा आहिनि। उन्हनि मां अब्बास उॾाणो ज़ुल्फ़कार कुर्दी ऐं ॿिया बि तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में मौजूदु आहिनि। ऐं जीअं त दोस्तों हिन ड्रामे खे राति जो 7 वॻे हलायो वेंदो सिंध टीवी ते ऐं हीउ ड्रामो जेको आहे त तमामु जल्द हिन सिंध टीवी ते तव्हांखे ॾिसण में मिलंदो ऐं हिन जो जेको आहे प्रोमो रिलीज़ कयो आहे तमामु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो बि तव्हांखे अलाह ख़ुशि करे न कंदुमि तव्हांखे अलाह ख़ुशि करे कोई अहिड़ो मसइलो कोन्हे। बहरहाल जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब असांजे चैनल कंदा असांखे काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी तव्हां वटि असां वीडियो पहुचाईंदा रहंदासीं। जेकॾहिं सब्सक्राइब वधंदा वेंदा असांजी वीडियो ते व्यूज़ ईंदा त असां वीडियो अपलोड कंदा रहंदासीं। जेके न ईंदा असां बि कोन अपलोड कंदा। बाक़ी दोस्तों जीअं त सिंध जाई ड्रामे में तमामु बहितरीनु नाले वारा अदाकार मौजूदु आहिनि ऐं हिन ड्रामे खे जेको आहे तमामु जल्द सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। राति जो 7 वॻे हीउ ड्रामो हलंदो सिंध टीवी ते।